नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़्मुम यदक इला जनाहिक तख़रुज बैज़ा मिन गैरि सूइन आयतन उख़रा लिनुरियक मिन आयातिनल कुबरा। इज़हब इला फ़िरऔन इन्नहु तग़ा। अस्माए बारी ताला मां हिकिड़ो इस्माए अशकूर। तो शकूर जी माना है जंहिंजो शुक्रियो अदा कयो वञे, एतराफ़ कयो वञे त ये सभु नेमतूं या अल्लाह तुंहिंजे तरफ़ां आहिनि। बारी ताला जा जेके बि अस्मा आहिनि उहे सभु हसर ते दलालत था कनि। उन मां मक़सदु हूंदो आहे बाने जे ज़हन में इन ॻाल्हि खे ॼमाइणु त हर शइ अल्लाह ताला जे तरफ़ां थिए थी त उनजो तक़ाज़ो आहे त उनजो शुक्रियो अदा कयो वञे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो नालो शकूर आहे त जॾहिं अल्लाह खे शकूर चइजे थो त उनजो मतिलबु इहो हूंदो आहे त अल्लाह को मख़लूक़ जो शुक्रियो अदा नथो करे, बल्कि अल्लाह ताला मख़लूक़ जे शुक्रिया अदा करण ते उनखे उनजो बदल ॾिए थो, इवज़ ॾिए थो। या अल्लाह तव्वाब पाए तो तव्वाब जो मतिलबु ई कोन्हे त तौबा करण वारो आहे। बाने ॾे निस्बत थिए त मक़सदु आहे त बानू तौबा थो करे। अल्लाह ताला ॾे उनजी निस्बत हुजे त मक़सदु आहे अल्लाह तौबा खे क़बूल थो करे। त शकूर जी माना आहे अल्लाह शुक्रिये ते उनजो बहितर खां बहितर बदल अता थो फ़रमाए। त जॾहिं इंसान इहो इस्म दोहराए थो अशकूर अशकूर या शकूर, त गोया ही इन एतबार सां एतराफ़ थो करे त या अल्लाह शुक्रिये जे लाइक़ु सिर्फ़ु तुंहिंजी ज़ात आहे। तुंहिंजो ई शुक्रियो अदा करे सघे थो। दुनिया जे माण्हुनि वटां अगरि का नेमत मिले थी त उहा हक़ीक़त में तुंहिंजे ई तरफ़ आहे। ऐं गोया अल्लाह खां घुरे थो त इन शुक्रिये ते तूं मूंखे बहितर खां बहितर अजुर अता फ़रमा। तो उलमा फ़रमायो त अगरि को इन जो 41 दफ़ा विर्द करे त इनखे काफ़ी कुझु नफ़ो मिलंदो ऐं ग़मनि खां ॾुखनि खां निजात मिलंदी। सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे हिकिड़े मौजूज़े जो ज़िक्र थी चुको। असा बिज़ाहिर असा जो मूसा अलैहिस्सलाम बि ॿुधायो त मुंहिंजे कम में असा हिन करे अचे थी, हीअ कमु आउं उन खां वठां थो। लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन मज़ीद उन असा में बरकतूं रखियूं त इहा असा नांग बि थी थिए वई। इहा असा रस्तो ते ॿुधाई दरिया ते त रस्ता ठही वञनि, पत्थर ते निशान थी वञे वग़ैरह। अंबिया अलैहिस्सलाम के जेके मौजज़ा ॾिना वेंदा आहिनि इहे अल्लाह ताला जे तरफ़ां पंहिंजी क़ुदरत जो इज़हार हूंदो आहे ऐं नबीअ जी नबूवत हूंदी आहे, जी दलील हूंदी आहे त हीअ नबीअ जे नबूवत जी दलील आहे ऐं क़ुदरत जो इज़हार बि आहे। त अल्लाह ताला एतिरो क़ादिर आहे जो बेजान शइ खे जानदार करे छॾे ऐं जानदार बि अहिड़ो करे छॾे जेको वॾो नांग हुजे ऐं नुक़सान पहुचाए
या उन मां ॿिया फ़ाइदा पहुचनि। तो अंबिया अलैहिस्सलाम के ये मौजिज़ात मुख़्तलिफ़ अंबिया के मुख़्तलिफ़ अता कया विया। इन गर्ज़ सां मौजिज़े जी माना आहे आजिज़ करण वारी शइ, त ॿियो इंसान उनखे पेश करण खां आजिज़ आहे। ऐं इहो दलील ऐं हुज्जत हूंदी आहे क़यामत जे ॾींहुं को चए त असां त नबी अलैहिस्सलाम में का ख़ासियत ॾिठी कान, बिज़ाहिर असीं बि इंसान हुआसीं ऐं उन्हनि में बि असां का अहिड़ी निमाया शइ कान ॾिठी, शराफ़त वग़ैरह इहे त सभु शयूं हुयूं, पर ॿी जेका इंसान खे मुतवजे करण वारी शइ आहे उहा कान ॾिठी। त इहो बहानो ख़तमु करण जे लाइ ऐं ॿियनि हिकमतुनि जे पेश नज़र अल्लाह ताला अंबिया अलैहिस्सलाम के मौजिज़ा अता कया। अगरचे इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त तमामु घटि माण्हू आहिनि जेके मौजिज़ो ॾिसी उन्हनि ईमान आंदो हुजे। इहा हिकिड़ी दलील आहे, हुज्जत आहे। हाणे उन हुज्जत खे केरु सम्झे न सम्झे, वरना हिदायत जेका मिले थी सा इंसान जी फितरत सलीम हुजे, ज़िद न हुजे, इनाद न हुजे ऐं अल्लाह ताला जे तरफ़ां महिरबानी हुजे त पोइ हिदायत मिले थी। त सैयदना मूसा अलैहिस्सलाम केतिरनि जॻहियुनि ते इहो मौजिज़ो ज़ाहिर कयो हूंदो, लेकिन उनखे ॾिसी करे ईमान आणी। इहो मिसाल घटि आहे, चुनाचे आगे हिनजो अॻियां उनजो तफ़सील बि ईंदो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4000 मौजिज़ा ॾिना विया। सभ खां वॾो मौजिज़ो क़ुरान करीम आहे। उन खां अलावा ये 4000 मौजिज़ा ॾिना विया, ऐं लेकिन उन्हनि मौजिज़ात खे मुतालबो बि उन्हनि कयो त असांखे फलाणी शइ ॾेखारियो, ॿुधायो, ॾेखारियो त चंड बटुकर थो थिए, ऐं उन्हनि ॾिठो पंहिंजे अखियुनि सां, लेकिन क़बूल कोन कयूं, बल्कि चयूं त मालूम थियो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो जादूगर आहे अलियाज़ बिल्लाह जो आसमान ऐं सिज ते बि उनजो जादू हले थो। ऐं जेके सलीमुल फितरत हा, से संदन कलाम खे ॿुधी, संदन अख़लाक़ खे, महिनत खे, जुद खे, ख़ैरखाईअ खे ॾिसी उहे मुशर्रफ ब इस्लाम थिया। ॿियो मुजिज़ो अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जो हिते इहो ज़िक्र कयो, वज़्मुम यदक इला जनाहिक, अवां पंहिंजे हथ खे पंहिंजे कछ सां मिलायो। जनाह पखी या जानवर जे बाज़ूअ खे चइबो आहे, पर खे चइबो आहे। परनि में पखी पंहिंजे बच्चे खे खणंदो आहे। हिते जना मां मुराद कच्छ आहे। अवां पंहिंजे हथ खे पंहिंजे कच्छ सां मिलायो, बसि एतिरो कमु करियो। तख़रुज बैज़ा, त उहो हथु निकिरंदो सफ़ेद थी, बिना कंहिं बीमारीअ जे। वरना हिकिड़ो हथु सफ़ेद थिए थो, बर्स जी बीमारी आहे, कोड़ जी, त उहो त हिकिड़े क़िस्म जी ऐब आहे। त इन करे अल्लाह फरमायो त इन हथ में को ऐब कोन थींदो, मिन गैर सूइन, कंहिं बि कंहिं क़िस्म जे ऐब बिना उहो हथु अछो सफ़ेद थी वेंदो, सिज वांगुरु चमकंदो। हीअ आयतन उखरा, ही ॿी निशानी, ही ॿियो मौजिज़ो आहे। अंबिया अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बीमारी बि थी आहे, तकलीफ़ बि थी आहे, ॾंद मुबारक शहीद थिया, पेशानी ज़ख़्मी थी, पेर ज़ख़्मी थिया, इहे सभु शयूं थियूं आहिनि।
लेकिन को अहिड़ो मर्ज़ लाहिक़ थिए जंहिंजे करे माण्हुनि खे घिन अचे, ईअं कोन्हे। बल्कि अगरि उन्हनि खे का तकलीफ़ पहुती बि थिए त उनजे करे कंहिं उज़व में का कमी अची वञे, ईअं बि कोन्हे। सहाबा किराम फरमाइनि था, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो तमामु रोशन हो। पोइ उहद जे मौक़े ते जॾहिं संदन ॾंदु मुबारक शहीद थियो, बिज़ाहिर त आम माण्हू जो अगरि ॾंदु वञे त चहिरे में फ़र्क़ु अचे थो ऐं ॿिया ज़ख़्म लॻा त पहिरें खां बि संदन चहिरो वधीक रोशन रहियो, वधीक ख़ूबसूरत रहियो। तो अल्लाह ताला अंबिया अलैहिस्सलाम के अहिड़े क़िस्म जे ऐब खां महफ़ूज़ फ़रमायो आहे जंहिंजे करे माण्हू उन सां नफ़रत कनि। ख़ुदि नबी बि मुस्तक़िल दलील हूंदो आहे त उन जो बाक़ी मख़लूक़ खां रोशन, वाज़े ऐं क़ाबिल कशिश हुजणु, इहा बि हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे बारे में आम तरह सां इहा रिवायत मशहूरु आहे त उन्हनि जे जिस्म मां बीमारी हुई ऐं जिस्म मां कीड़ा निकिरंदा हुआ ऐं पोइ जेके कीड़ा निकिरंदा हुआ पाण उन्हनि कीड़नि खे खणी करे वरी साॻी जॻह ते रखंदा हुआ, इन ख़्याल सां त ही मुंहिंजो गोश्त उन्हनि जी ग़िज़ा आहे, इन जे करे। पर इहा रिवायत कंहिं सही हदीस सां साबित कान्हे। बीमार त हुआ, उहो त क़ुरान में बि ज़िक्र अचे थो, अन्नी मस्सनी यज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन, ऐं मुंहिंजा रब मूंखे तकलीफ़ पहुती आहे, तूं सभिनी महिरबाननि में वधीक रहम करण वारो आहीं। लेकिन इहो तकलीफ़ अहिड़े क़िस्म जी कान हुई। त हिते बि मूसा अलैहिस्सलाम जो हथु अछो थी वियो, लेकिन ईअं न जीअं बर्स कोड़ जी बीमारी हूंदी आहे, बल्कि पहिरें खां बि वधीक हू रोशन थियो, पुरकशिश थियो ऐं ॾिसण वारा उन सां हैरत में पइजी विया त छा इन हथनि जो हुस्न आहे, छा उन जी चमक आहे, छा इन जी रोशनी आहे। अल्लाह ताला इन मौजिज़े जो ज़िक्र कयो, आयतन उखरा, ही ॿियो मौजिज़ो आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे आंगुर सां पाण इशारो कयूं सिज ॾे, चंड ॾे ॿ टुकर थी वियो, पाण पाणी में आंगुर विधऊं पाणी निकितो, बल्कि अबू जहल जे हथ में पथरियूं हुयूं, लिकाए छॾियूं हुई तो ॿुधाए त मुंहिंजे हथ में छा आहे। पाण फरमायूं त अगरि इन सां गॾु अव्हां खे इहे तस्बीह पढ़ंदियूं नज़र अचनि, ऐं चुनाचे उहे पथरियूं तस्बीह ऐं कलमा शहादत पढ़णु लॻियूं, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। लेकिन अबू जहल ईमान कोन आंदो, छाकाणि जो ज़िद हो, इनाद हो ऐं ख़्यालु हो त बनु हाशिम में नबूवत वई आहे त सरदारी हाणे उन्हनि ॾे वेंदी, असां रहिजी वेंदासूं। त ईअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के मौक़े ते हथु विधो तो थोरो पाणी जो जजो थी वियो। सिर्फ़ु हथ जे ज़रिए सां कई सारा मौजिज़ा हुआ। त हिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो भी अज़ीम शान मौजिज़ो। इन्हनि मौजिज़ात जो मक़सदु छा आहे? अल्लाह फरमायो लिनुरियक मिन आयातिनल कुबरा, ताकि असीं अव्हां खे ॾेखारींदा रहूं पंहिंजूं वॾियूं वॾियूं निशानियूं। इहे त ॿ कोन्हनि, ॿियूं निशानियूं बि थींदियूं। ये सभु निशानियूं सिज चंड आसमान तारा ज़मीन आसमान वग़ैरह ये सभु निशानियूं आहिनि अल्लाह जूं पैदा कयल आहिनि। अॼु ताईं कंहिं कोन चयो त ज़मीन खे फलाणे बुत ठाहियो आहे, फलाणे बुत पैदा कयो आहे। उन ते या के दहरियान त ख़ामोश आहिनि
या ॿिया आहिनि त सभु चवनि था त इन्हनि सभिनी शयुनि जो अकेलो ख़ालिक़ अल्लाह आहे। लिनुरियक मिन आयातिनल कुबरा, ताकि असीं ॾेखारींदा रहूं अव्हां खे पंहिंजियूं वॾियूं वॾियूं निशानियूं। अव्हां ॾिसो उम्मत खे ॿुधायो ताकि हुज्जत ताम थिए ऐं उन्हनि ते इहा ॻाल्हि वाज़े थिए त वाक़ई बरहक़ रसूल आहिनि। पोइ फरमायो इज़हब इला फ़िरऔन इन्नहु तग़ा, जंहिं फ़िरऔन जे तशद्दुद ऐं ज़ुल्म खां ॾाढ खां पाण खे बचाइण जे लाइ अव्हां सफ़र कयो मदियन जो। हाणे अव्हां वरी उन फ़िरऔन वटि वञो, छो जो इन्नहु तग़ा, बेशक हू सरकश थी वियो आहे। पहिरीं खां बि वधीक उन में सरकशी आई आहे। हिते इन जो ज़िक्र कोन्हे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम आख़िर पुठियां ॿार छॾे विया हुआ, छॾे आया हुआ, घरवारी हुई, त उन्हनि जो छा थियो। क़ुरान करीम में इन जी किथे तसरीह कान थी मिले, चूंकि इहे बधी शयूं आहिनि जंहिंमां ईअं सम्झ में अचे थो त पाण पंहिंजनि ॿारनि खे वठी ऐं पोइ फ़िरऔन ॾे विया। जेका शइ बधी हूंदी आहे उन जो तज़किरो कोन कयो वेंदो आहे। क़ुरान को क़िस्सा बराए क़िस्सा कोन्हे, बल्कि क़ुरान जी हर शइ में इबरत आहे, सबक़ आहे। ऐं जेके ज़रूरी शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे क़ुरान में ज़िक्र कयो वियो आहे। त आहिनि आहे त पाण उन्हनि ॿारनि खे पाण सां, घरवारीअ खे पाण सां वठी आया, लेकिन उनजी तफ़सील इंदल्लाह ज़रूरी कान हुई, इन करे उन जो ज़िक्र न थियो। ऐं आइन मुमकिन आहे त ही तूर सीना मिस्र जे वेझो ऐं पाण सम्झी विया त हाणे ही पाणे बि पहुची वेंदा, आऊं पहिरीं थो हलां। बल्कि उन ई टाइम ते पाण दुआ में लॻी विया हुआ, जंहिंजो ज़िक्र ईंदड़ आयतुनि में अचे थो त याफ़ीअ सां पहुची वेंदा। उन ज़माने में इहे तफ़सीली अहकाम पर्दे वग़ैरह जा अञा कोन आया हुआ। ऐं इहो बि इहतिमाल आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जा एॾी वॾी नेमत अता थी, त जॾहिं तमामु वॾी नेमत अता थींदी आहे त उन जो करे बाज़े शयूं विसरी वेंदियूं आहिनि, निसियान में अची वेंदियूं आहिनि, त यादि कोन रहियो। ऐं बाद में उहे ॿार बि अची विया, साणनि गॾु रहिया। ऐं हिते अल्लाह ताला उन जो ज़िक्र न कयो, बल्कि फ़रमायो इज़हब इला फ़िरऔन, मक़सद दे मुतवजे कयो त अंबिया अलैहिस्सलाम जो असल मक़सदु आहे सरकश खां सरकश खे दावत ॾियणु। त अव्हां इन दावत ॾे मुतवजे थियो, अव्हां जा बाक़ी मसाला ख़ुदि हल थींदा रहंदा। बहरहाल ही ॿियो अज़ीम शान मौजूज़ो जेको अल्लाह ताला सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम के अता कयो। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक नस्तगीस अस्लिह लना शअनना कुल्लह वला तकिलना इला अनफुसिना तरफ़त ऐन। अल्लाहुम्मा ला तदा लना ज़ंबन इल्ला गफ़रतह वला हम्मन इल्ला फ़र्रजतह वला दैनन इल्ला क़ज़ैतह वला मरीज़न इल्ला शफ़ैतह वला हाजतन मिन हवाइजिद दुनिया वल आखिरत इल्ला क़ज़ैतहा या अरहमर राहिमीन। या रहमर राहिमीन। रमज़ान मुबारक जूं सभु बरकतूं असांखे नसीब फरमा। इन में असांखां जेके सुस्तियूं गफ़लतूं काहिलियूं थियनि पियूं उन्हनि खे माफ़ फरमा। कामिल मक़बूल रमज़ान जो असांखे बिना कंहिं इस्तिहक़ाक़ जे अजर अता फरमा।
असांखे असांजे बच्चन के मुतालिकीन आबा सभिनी के रमज़ानुल मुबारक दे तमाम हक़न के अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। जेके बीमारन के आफ़ियत अता फ़रमा। जेके परेशानन जी परेशानी के दूर फ़रमा। जेके औलाद जा ख़्वाहिशमंद उन्हनि के नरीना नेक साले औलाद अता फ़रमा। ॿियनि जूं जेके जाइज़ हाजतूं आहिनि असां जूं ॿियनि जूं तमामु मुसलमाननि जूं उहे सभु जूं सभु पूरियूं फ़रमा। जेके हिन अशरे में इंतकाल करे विया आहिनि उन्हनि सभिनी जी कामिल मग़फ़िरत फ़रमा। उन्हनि जे दरजात के बुलंद फ़रमा। उन्हनि जे क़बरुनि के मुनव्वर फ़रमा। असां सभिनी के फ़िक्र आख़िरत नसीब फ़रमा। वसल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन आमीन बिरहमतिक या अल्लाह।